अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं, मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद सामुद्दीन राशिदी, मुरतब गुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। वधायल ऐं संवारियल सिंध जे मिटीअ जी ख़ुशबू। हीउ इंटरव्यू मोहतरम अमीर बख़्श हिमायती कराचीअ जे माहनामा अदियूं लाइ वरितो ऐं उनखे अगस्त सेप्टेंबर 1981 ईस्वी वारे पर्चे में छापियो। ग़ालिबन पीर साहब मरहूम जो ही कंहिं रिसाले लाइ ॾिनल आख़िरी इंटरव्यू आहे। सवाल: अॼुकल्ह जे तालीमी सिरिश्ते मां तव्हां मुतमइन आहियो? जवाब: न, मुतमइन छा, मां सम्झां थो त ज़िंदगी ज़ाया करणु आहे। सवाल: असांजो नौजवान नसुल चवे थो त असांखे वॾनि जे विरसे खां इहो तालीमी सिरिश्तो मिलियो आहे, उन में असांजो ॾोह न आहे। जवाब: तालीम जेका असांजी आहे उन जी तश्कील कंदड़नि मां हिकिड़ो इल्ज़ाम अंग्रेज़नि ते बि आहे। छा? पर अंग्रेज़नि जे ज़माने जी पैदावार असां आहियूं। तव्हां त अंग्रेज़नि खां पोइ ई पैदा थिया, तंहिं करे तालीम जो मौजूदा सिरिश्तो उन में को शक कोन्हे त अंग्रेज़नि पंहिंजे मक़सदनि ख़ातिर तालीम ॾियारणु शुरू कई। पर उन दौर जा उस्ताद, तालीमी माहौल, घरू माहौल ऐं आब हवा मौजूदा दौर खां घणो बहितर हुआ ऐं माण्हू फ़क़ति उस्ताद वटि न पर घर में बि तालीम वठंदो आहे, बाज़ार में वठंदो आहे, शहर में वठंदो आहे, ॻोठ में वठंदो आहे, उथी वेठी में तालीम आहे। माना सॼी ज़िंदगी हक़ीक़त में तालीम आहे। तंहिं करे अॻे जंहिं ज़माने में असां पैदा थियासीं, मां सम्झां थो त सिंध जा जेके लीडर हुआ तन को इम्तिहान त पास कोन कयो हो। सवाल: साईं, तारीख़ जी वसफ़ जी असांखे सही ख़बर कान्हे, पर तारीख़ में बादशाह, उमरा ऐं वज़ीरनि जो ज़िक्र आहे, अवाम जो कोन्हे। जवाब: बिल्कुलु सही आहे। उन जो सबबु इहो आहे त अॼु ताईं हिन सदीअ में या उन खां अॻु जे अवाम खे का बि अहमियत हासिलु न हुई। मग़रिब जे असर जो नतीजो आहे जो अवाम मैसेज जंहिंखे चयो वञे थो उन में बेदारी आई आहे। न त अवाम जे सिलसिले में न तसवुरु कंदा हुआ, न गुफ़्तगू कंदा हुआ। हक़ीक़त में अवाम का शइ ई न हो, उन करे अवाम जो ज़िक्र ई न कयो वियो। अहिड़ियुनि हालतुनि में जिन खे असां सख़्तु हालतूं चऊं था, पुराणे हिकिड़े डार्क एजिस चऊं था, ज़ाहिर आहे उन ज़माने में को बि माण्हू लिखे ई न पियो सघियो या चई न पियो सघियो या उन क़िस्म जी का तहरीक थी न पई सघी। मसलन जेके बि तहरीकूं असां वटि पैदा थियूं आहिनि ऐं हर दौर में माण्हू आया आहिनि, उन्हनि जिदोजहदूं कयूं आहिनि, पर उन्हनि जो ज़िक्र तारीख़ में कोन्हे। अहिड़नि माण्हुनि खे सख़्तु अज़ियतूं ॾेई मारियो वियो आहे। जीअं दादूअ जो बिलावल, जंहिं लाइ मशहूरु आहे त खेसि घाणे में पीड़ायो वियो हो, या दूल्हा दरिया ख़ान वग़ैरह। हक़ीक़त में उहे हुआ आज़ादीअ जे तहरीकुनि जा अलम बरदार। उन ई क़िस्म जा केतिरा ई माण्हू रहिया आहिनि जिन खे तारीख़ जाइ कान ॾिनी आहे। सवाल: सिंध में माण्हुनि केतिरियूं ई तहरीकूं हलायूं आहिनि, पर उन्हनि तहरीकुनि खे ग़लति रंग ॾिनो वियो आहे। किथे खेनि फोरू त किथे धाड़ेल कोठियो वियो आहे। जवाब: मां तव्हांखे ॿुधायो त तारीख़ हाकिमनि पंहिंजे मक़सदनि ऐं नज़रियनि मुताबिक़ लिखाई आहे। उन में हू हिननि माण्हुनि खे कीअं जाइ ॾींदा या उन्हनि जे अमल खे साफ़ ऐं वाज़िह कोठींदा। सवाल: छा हाणे उन जी तस्वीर या दुरुस्ती थी आहे? जवाब: तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त सिंध जे तारीख़ जे सिलसिले में अञा का बि शइ न थी आहे। उहो तव्हां ग़लति फ़हमीअ में आहियो त सिंध जी तारीख़ ते को कमु थियो आहे। असां हिन वक़्तु जेकी सोर्स बुक्स आहिनि उन्हनि मां कुझु छपाए सघिया आहियूं ऐं हाणे सोर्सिस फ़क़ति उहे ई आहिनि ऐं उन्हनि ते खोजना करण लाइ असांखे घणो कुझु करिणो आहे। त हाणे असांजी सिंध जी तारीख़ या पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जी तारीख़ न लिखी वई आहे जीअं यूरोप में कमु थिए थो। मां फ़क़ति सोर्स बुक्स खे पंहिंजे नोट्स सां शाया करे सघियो आहियां
ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ॾांहुं इशारा कया अथमि जिन ते लिखणु घुरिजे या जेके ज़ुल्म थिया आहिनि उन्हनि ॾांहुं मां फ़क़ति इशारा ॾिना आहिनि, तारीख़ कान लिखी अथमि। सवाल, असां वटि सोर्स बुक्स, पीर साहिब विच में कटींदे जवाबु ॾिनो। जवाबु, सोर्स बुक्स तव्हां वटि तमामु चङा आहिनि ऐं अञा बि केतिरा ई आहिनि जिन खे शाया करे सघिजे थो। उन्हनि सोर्स बुक्स जे छपजण खां पोइ नौजवान लिखंदड़नि जी हिकु जमायत हुअणु घुरिजे जिन जा ज़हन साफ़ ऐं वाज़े हुजनि, जिन खे तारीख़ लिखण जी जदीद तरीक़नि जी ॼाण हुजे ऐं खेनि यूरोप मां तालीम मिलियल हुजे। हक़ीक़त में असां वटि सिंध में कुझु कोन्हे, को धणी साईं कोन्हे, को रहनुमा कोन्हे, को सही सियासी लीडर कोन रहियो आहे जंहिंजी दिलि सड़े ऐं क़ौम लाइ कमु करे। असांखे रहनुमा घुरिजनि। हाणे तव्हां हिंदुस्तान जी क़ौम खे ॾिसो, जिते सर सैयद अहमद ख़ान पैदा थियो, उन जी हिकु यूनिवर्सिटी क़ाइमु कई ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी उन लाइ वक़ुफ़ु कई। हाणे तव्हां ॾिसो, उहे सभु अलीगढ़ जा पढ़ियल आहिनि जेके पाकिस्तान में आया, से सभु उतां जी पैदावार आहिनि। हालांकि मौलवियुनि चयो त देवबंद में मदरसो क़ाइमु कजे ऐं अंग्रेज़नि सां को तालुक़ु न रखिजे, पर सर सैयद ईंदड़ वक़्त जो सोचे अंग्रेज़नि सां ठाह कयो ऐं यूनिवर्सिटी क़ाइमु कई, जेतोणीकि उन में संदसि तमामु घणी बदनामी बि थी, पर हिन दूर अंदेशीअ खां कमु वरितो। ऐं जेकॾहिं सर सैयद यूनिवर्सिटी न ठाहे ऐं मुस्लमाननि खे तालीम न ॾियारिया त जेकर अॼु हिंदुस्तान जा मुस्लमान रेडी इंडियन्स वांगुरु हुजनि हा। जॾहिं त सिंध में फ़क़ति हसन अली आफ़ंदी अहिड़ो लीडर पैदा थियो जंहिं मदरसो सिंध मदरसा क़ाइमु कयो ऐं सिंधियुनि में कुझु तालीम आई। ऐं तव्हां जेकी बि कामोरा ॾिसो था से सभु सिंध मदरसे जी पैदावार आहिनि। हिंदुनि बि जेका तरक़ी कई सा तालीम जे करे, ऐं हिननि तालीमी इदारा क़ाइमु कया। जंहिं यूनिवर्सिटीअ में तव्हां पढ़ो था सा बि हिननि ई क़ाइमु कई। असांजा सिंधी निहायत ई महिनती ऐं ज़हीन आहिनि। अॼुकल्ह जे दौर में जेके जिते आहिनि से पंहिंजे मैदान में माहिर आहिनि। ज़हन असां वटि बहितरीन आहिनि ऐं थी सघे थो त ॿियनि खां सुठा आहिनि, पर उन ज़हन खे इस्तेमालु करणु या रस्ते ते लॻाइण बि ज़रूरी आहे। सवाल, तव्हांजी ॻाल्हियुनि ऐं ख़्यालनि मां मालूम थिए थो त सिंध जे तारीख़ जे बारे में अव्हांजे दिलि में दर्दु आहे, त छा उहो नथो थी सघे तव्हां तारीख़ बाबति का एकेडमी क़ाइमु कयो जिते यूरोप खां तालीम हासिलु करे नौजवान अची तहक़ीक़ कनि ऐं उन्हनि सोर्स बुक्स ऐं वाज़े इशारनि ते कमु करे तारीख़ मुरतब कनि। जवाबु, एकेडमियूं तव्हां वटि मौजूदु आहिनि, मसइलनि सिंधी अदबी बोर्ड, सिंधालाजी वग़ैरह। नई एकेडमी ठाहिण का सवली ॻाल्हि कान्हे। सवाल, जेकॾहिं को शागिर्द या उम्मीदवार लाइन ऑफ एक्शन मुतयन करे थो त उन जे घर वारनि पारां रेज़िस्टेंस ज़रूरु कई थी वञे। मिसाल, असांजो को नौजवान छोकिरो फ़ौज में थो वञे त घर वारा वञणु नथा ॾियनि, या ॿाहिरि वञणु चाहे थो त घर जा भाती रोज़ ऐं राड़ो शुरू था कनि, त उन सूरत में नौजवान छा करे? जवाबु, मां तव्हांखे अर्ज़ु कयो त उन सिलसिले में घर जो माहौल बेहदि ज़रूरी आहे, पर घर जो माहौल बि जेकॾहिं ठीकु कोन्हे त जन नौजवाननि ते असरु पवे थो, उहो माहौल ठीकु करण बि उन्हनि नौजवाननि जो कमु आहे। सवाल, बिना कंहिं सरपरस्तीअ जे या बिना कंहिं ॻाल्हि जे दिमाग़ में विहण खां सवाइ माण्हू को बि कमु नथो करे सघे। जेतर कंहिंखे उहो ॿुधायो न वञे त तूं ग़लति कमु थो करीं, उन वक़्त ताईं हू पंहिंजो पाण खे दुरुस्त सम्झंदो त ग़लतीअ जी निशानदेही करणु वॾनि जो फ़र्ज़ु आहे, न कि असांजो। जवाबु, मां सम्झां थो त अॼु जो नौजवान वधीक ज़हीन आहे ऐं हू पंहिंजो नफ़ो या नुक़सानु ॿियनि जे भेट में वधीक बहितर सम्झी सघे थो। सवाल, सिंधी शागिर्द ॿियनि शागिर्दनि जे भेट में एतिरो आज़ादु कोन्हे। ॿियनि दोस्तनि खे फ़क़ति पढ़ाई करणी पवे थी, खेनि घर जो माहौल बि अहिड़ो मिले थो ऐं खेनि ॿियूं सहूलियतूं बि हासिलु आहिनि, पर सिंधी शागिर्द खे हिकु त पंहिंजे तौर ते पढ़ाई करणी पवे थी, ॿियो त खेसि पंहिंजी पढ़ाईअ सां गॾु पंहिंजे हक़नि लाइ बि विढ़णो पवे थो, छाकाणि त ॿियनि शागिर्दनि लाइ संदनि अॻुवान ऐं संदनि तनज़ीमूं कमु कनि थियूं, पर सिंधी शागिर्द पंहिंजे क़ौमी हक़नि लाइ पाण विढ़ंदो रहे थो। खेसि संदनि अॻुवाननि बजाए हथी ॾियण जे नुक़सानु पहुचायो आहे। जवाबु, उन में को शक कोन्हे ऐं तव्हांखे उहे ॾुखियाऊं आहिनि। तव्हांखे ताजुब थींदो त असां बिना पढ़े ऐं बिना इम्तिहान ॾिने इन ई हद ताईं लिखणु पढ़णु कीअं सिखियो।
उन लाइ मां अर्ज़ु कयां थो त असांखे हालतूं साज़गार मिलियूं। उन दौर जा बुज़ुर्ग हालतुनि खे सम्झी पंहिंजे औलाद या नौजवाननि सां हलंदा हुआ। जंहिं माहौल ऐं मुआशिरे में असां पैदा थियासीं उन जूं ज़रूरतूं बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुयूं। उन ज़माने में मसलन असांखे का बि नौकिरीअ जी ज़रूरत कान हुई, आमदनीअ जी ज़रूरत कान हुई, ऐं जेके मुआशी मसइला अॼुकल्ह आहिनि से उन दौर में कोन हुआ। अॻे गोश्त चई आने सेर मिलंदो हुओ ऐं हाणे 26 रुपए बि नथो मिले। अॻे असां सेर गोश्त लाइ 4 आना ऐं हाणे तव्हांखे 26 रुपया करिणा पवनि था। पर हाणे उन्हनि मुश्किलातुनि खे आॾो ॾिसी छॾे न ॾिबो। सो अॼु यूनिवर्सिटी सतह ते बि नौजवाननि जे ज़हनी मयार खे रहनुमाई ॾियणु घुरिजे। भेट कराची यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जी कान्हे, भेट ज़हन जे मयार जी आहे। सिंधी नौजवाननि जो ज़हनी मयार अहिड़ो न आहे। कराची यूनिवर्सिटीअ जे शागिर्द खे उहो फ़िक्र ई कोन्हे त खेसि नौकिरी न मिलंदी या कोटा सिस्टम करे पढ़ियो वेंदो। खेसि को बि मसइलो कोन्हे। संदन उस्ताद, वाइस चांसलर ऐं ॿियो स्टाफ बि भरपूर मदद करे थो। उन करे संदन यूनियन जी चूंड दौरान नारनि खे सतही चई सघो था जेके वोट वठण लाइ कनि था। मुंहिंजी शिकायत उहा आहे त नौजवान नारनि में एतिरो ग़रक़ थी वञे थो जो तालीम खां मुंहुं मोड़े छॾे थो। सवाल: विच में वाक़ई हिकिड़ो अरसो अहिड़ो आयो जो सिंधी नौजवान पंहिंजे राह तां भटकी वियो हो, पर हिन हाणे मोट खाधी आहे, पढ़ाईअ में बि अॻिते वधियो आहे। तव्हां उन लाइ छा चवंदा? जवाब: बहरहाल हाणे तव्हांखे तवजो ॾियणु घुरिजे पंहिंजो पाण खे ठाहिण ते। जेकॾहिं तव्हां ठहो था त सिंध ठही पवंदी। हर माण्हू उहो सम्झे त कुल जो जुज़ आहे। जॾहिं को का शइ या कंट्रीब्यूशन करे थो त उहा मुल्क लाइ फ़ाइदे वारी आहे। तंहिं करे हर माण्हूअ खे पंहिंजी पंहिंजी जाइ ते कमु करणु घुरिजे। तव्हांखे मां ॿुधायां त मां एॾो पशेमान थींदो आहियां त असांजी नौजवानी ईअं गुज़री वई, सुस्ती ऐं बेकारीअ में। जेको वक़्तु गुज़री वियो उहो ईअं हथु नथो अचे ऐं अफ़सोस थो थिए त कुझु न कयोसीं। तव्हांजो हीउ वक़्तु निहायती गनीमत ऐं क़ीमती आहे। हीउ दौरु निहायती ख़राबु आहे। तंहिं करे तव्हांखे हिकु ऊंदा ई मुस्तक़बिल में मुक़ाबिलो करे पंहिंजी राह पैदा करणी आहे, पंहिंजे लाइ रस्तो ऐं आसानियूं पैदा करणियूं आहिनि। तव्हां ॾिसो था त सरपरस्त बि तव्हांजी मदद नथा कनि, हालतूं बि साज़गार कोन्हनि, वसीला बि तव्हांजा महदूद आहिनि। तंहिं करे तव्हांखे पंहिंजो रस्तो पैदा करिणो आहे। तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे ऐं पंहिंजी वाट ॻोल्हे लहिणी आहे। दिलि हारे विहणो न आहे। सवाल: तव्हां महिरबानी करे असांखे कुझु नुक़्ता अहिड़ा ॿुधायो जिन खे हिन ऊंदाहे दौर में लाइन ऑफ एक्शन वठी असां अॻिते वधूं। जवाब: उहा का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जंहिं ते हींअर कुझु चइजे, पर मां उहो चवंदुसि त तव्हांखे पंहिंजो पाण खे मज़बूत करणु ऐं ठाहिण ॾे ध्यानु ॾियणु घुरिजे। ॿियो त वसी मुतालियो करणु घुरिजे, मुख़्तलिफ़ ज़ुबानूं सिखो ऐं वक़्तु ज़ाया न कयो। तालीम जा जेके 10-15 साल आहिनि उन्हनि ते तव्हांजे बाक़ी ज़िंदगीअ जो दारोमदार आहे। रोज़ु राति जो पंहिंजी सॼे ॾींहं जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वठो त अॼु कहिड़ो कमु असां कयो जेको मुल्क ऐं पंहिंजे ज़ात लाइ ज़रूरी आहे। वक़्त जे क़दुरु करण जी बेहदि ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते सिंधियुनि जो हिकु हिकु मिंट निहायत क़ीमती आहे। असांखे एॾी फराग़त न आहे त अॼु कमु न कयूं त परवाह न आहे, या असांजा ॿिया 4 वेठा आहिनि जेके असांखे कमाए आणे ॾींदा, या 5 पुट पढ़ियल आहिनि, हिकु न पढ़ियो त परवाह न आहे। पर असांजो हिकु हिकु मिंट आहे। तव्हांजा ज़हन साफ़, ऊचा ऐं सुठा आहिनि त मुतालियो तव्हांखे वधीक क़ाबिल बणाए सघे थो। ज़हानत ईंदी ऐं फ़ाइदो थींदो। जिन हालतुनि में अव्हां आहियो उन्हनि हालतुनि में अव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे तव्हांखे छा थियणो आहे। जिन हालतुनि में तव्हां आहियो उन्हनि में तव्हांजो औलाद ईंदो। हाणे उन्हनि जो मुस्तक़बिल बि अव्हांखे ठाहिणो आहे, छाकाणि त असांजो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। जंहिं मुश्किलात में तव्हां आहियो हाणे अॻियूं वक़्तु उन खां बि वधीक ॾुखियो ईंदो ऐं खेनि वधीक मुश्किलातूं दरपेश ईंदियूं। तंहिं करे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखंदे तव्हांखे हलणो आहे। सवाल: तव्हां फरमायो त को अहिड़ो इदारो हुजे जेको सिंधियुनि जी रहनुमाई करे, पर असीं था सम्झूं त अहिड़े कंहिं इदारे खे मुश्किल सां हलणु ॾिनो वेंदो। जवाब: कंहिं बि इदारे ठाहिण जी घुरिज कान्हे, पर जेकॾहिं इदारो फलाह ऐं बहबूद लाइ आहे ऐं उनखे सियासी नारेबाज़ीअ में आंदो न वञे त को सबबु न आहे जो उन इदारे खे हलणु न ॾिनो वञे। पर उहो हलाईंदो केरु? उन लाइ रुपया किथां ईंदा? इदारो हलाइणु का मामूली ॻाल्हि त न आहे।
मां तव्हांखे अर्ज़ु कयो, तव्हां जिते बि 5 सिंधी आहियो उहो हिकु इदारो आहे। ग़ैर रस्मी तरह हिते वेठा आहियो, इहो हिकु इदारो आहे। हाणे हर माण्हू इदारो आहे, 2 माण्हू इदारा आहिनि। तंहिं करे जिते बि 2-3 ॼणा गॾिजी विहनि, उहे फज़ूल गुफ़्तगू बदिरां कम जूं ऐं अमली ॻाल्हियूं कनि। सवाल, शाह लतीफ़ जे बारे में चयो वञे थो त हू दुनिया जो अज़ीम शाइर आहे। उन में केतिरे क़दुरु हक़ीक़त ऐं केतिरे क़दुरु जज़्बातियत मौजूदु आहे? जवाबु, जेतिरे क़दुरु सिंधी ॿोलीअ जो तालुक़ु आहे त शाह खां बहितर शाइर असां वटि पैदा न थियो आहे। ऐं जेके संदसि ख़्याल या फ़लसफ़ो संदसि शहर में बयानु कयल आहे सो आलमी आहे ऐं इंसान ज़ात लाइ आहे। बाक़ी रहियो त उहो वधीक आहे या घटि, उहो मुक़ाबिलो न थींदो आहे। बाक़ी ॾिठो वेंदो आहे त जंहिं माहौल ऐं जिन हालतुनि में शाह रहियो उन्हनि खे कीअं निभायो त शाह वाक़ई वॾो शाइर आहे। पर सॼो ध्यानु शाह ते ॾियणु, इहे शयूं बेवक़्तियूं आहिनि। सवाल, मुहबत या इश्क इंसान जी शख़्सियत जी तामीर कनि था, उन बारे में अव्हांजो छा ख़्यालु आहे? जवाबु, इश्क लाइ ज़रूरी न आहे त औरत सां हुअणु घुरिजे या जिन्सी हुअणु घुरिजे, पर इश्क जो मफ़हूम आहे कंहिं बि शइ या अमल सां लॻाव। मतिलबु इश्क जो उहो आहे त माण्हू कंहिं न कंहिं शइ सां दिलि विंदराईंदो आहे, को पढ़ण सां, को गुल सां, या पाण खे तामीर करण सां। सवाल, ईअं नथा चई सघूं त इंसान सां इश्क या जिन्सी इश्क हिकु वॾी मक़ाम लाइ बुनियादु आहे? जवाबु, न, मां ईअं नथो सम्झां। सवाल, माना लैला मजनू या ससुई पुनू जा दास्तान इश्क न थिया? जवाबु, इश्क त थिया, पर उन्हनि दुनिया लाइ छा कयो? मसलन मजनू ज़िंदगी तबाह कई लैला पुठियां, या रांझे हीर लाइ, पर हिननि इंसान ज़ात लाइ छा कयो? ऐं मां चवां थो त इश्क उहो हुजे जंहिंसां कंहिंखे फ़ाइदो रसे। सवाल, मौजूदा दौर में तव्हां कहिड़ी ॿाहिरीं लेखक खां मुतासिर आहियो जंहिं पंहिंजे सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत कई आहे? जवाबु, मौजूदा दौर में सिंधी ॿोलीअ जा जेके असांजा हिंदू भारत में आहिनि तन वधीक कमु कयो आहे। सचल जो रिसालो, शाह जे रिसाले जा 2 एडिशन, काज़ी काज़न जो कलाम, या अहिड़ो ॿियो क्लासिकल कमु जेको सिंध में बि न थियो आहे, सो हू वीचारा करे रहिया आहिनि। ग़ैर सिंधियुनि में डॉक्टर एनी मेरी शिमिल आहे, जंहिं जर्मन, तुर्की, अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में तमामु घणो शाह ते लिखियो आहे ऐं अफ़साननि सिंधी जी हिकु मजमूए खे जर्मनीअ में तर्जुमो कयो आहे। सवाल, चयो वञे थो त हिंदुस्तान में सिंधी ॿोली 25 सालनि में ऐं सिंध में 100 सालनि में ख़तमु थी वेंदी, उन जे बारे में अव्हांजो छा ख़्यालु आहे? जवाबु, ईअं चवणु ग़लति आहे। उन में को शक कोन्हे त भारत में सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे ऐं जेको नऊं नसुलु आहे तंहिंजा छा लाड़ा आहिनि। फ़िलहालु जेके हींअर हिंदुस्तान में सिंधी अदब लाइ कमु करे रहिया आहिनि तन जूं उमिरियूं बि 50 सालनि जे लॻभॻि आहिनि ऐं 15 या 20 सालनि में उहे ख़तमु थी वेंदा। साॻी रीति सिंध में बि हिन वक़्तु जेको ख़राबु वक़्तु सिंधी ॿोलीअ ते आयो आहे, अहिड़ो बुरो वक़्तु उन खां अॻु कॾहिं बि न आयो आहे। हालांकि अरबी, फ़ारसी ऐं अंग्रेज़ी सिंध जूं सरकारी ज़ुबानूं रहियूं आहिनि ऐं उन दौर में सिंधी ॿोली ऐं अदब तरक़ी कई आहे। हिन वक़्तु जेके हालतूं आहिनि से उन ख़्याल खां वधीक ख़तरनाक आहिनि जो जंहिं दौर में अरबी या फ़ारसी सिंध जूं सरकारी ज़ुबानूं हुयूं, उन वक़्तु न रेडियो हो, न अख़बार हुई, न टेलीविज़न हुई। ज़रियो फ़क़ति लिखण पढ़ण जो हो ऐं उन जो असरु फ़क़ति हिकु महदूद तबिके ते थी पिए सघियो, सॼे अवाम ते न। अॼु BBC जी नशरियात तव्हांखे ॾींहं में 3 भेरा ॿुधाइजनि थियूं ऐं हिकिड़ो ॻोठाणो बक़रार बि उनखे उर्दूअ में ॿुधे थो। हिते रेडियो, TV, अख़बारूं मतिलबु त सभु उर्दूअ में आहिनि ऐं माण्हू मजबूर थी उहो पढ़नि था ऐं ॾिसनि था। ऐं अव्हांजे घरनि में बि हरू भरू उर्दू ॻाल्हाई वञे थी ऐं अव्हांजा कामोरा पंहिंजे घरनि में उर्दू ॻाल्हाइनि था, पंहिंजे ॿारनि खे उर्दू पढ़ाइनि था। उहो ज़हन में रखंदे त शायदि उन सां संदन मईशत जा मसइला हल थी वेंदा या फैशन तौर ते बि ॻाल्हाइनि था। उहे सभु ॼाण ॿोलीअ लाइ नुक़सानकार आहिनि। हिंदुस्तान में जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे ख़तरो आहे त उहो थियणो आहे, पर हिते सिंध में बि जेकॾहिं उहे हालतूं आहिनि त सिंधीअ जो बरक़रार रहणु ॾाढो ॾुखियो आहे। उन खां अलावा तव्हांजी सिंधी अख़बारुनि जी ॿोली बि बिगड़जंदी वञे थी, छाकाणि त असांजा अख़बार नवीस उर्दू अख़बारुनि या रेडियो तां ख़बरूं वठनि था ऐं उर्दूअ जा लफ़्ज़ ऐं फ़िक्रा सिंधी अख़बारुनि में ख़बर लिखंदे वक़्तु इस्तेमालु कनि था।
ऐं रेडियो तां जेका सिंधी नशर थिए थी सा बि ज़रे घटि उर्दू आहे। हाणे उहा तव्हांजी ज़िमेदारी आहे त रेडियो ऐं टेलीविज़न ते कमु कंदड़ अमले जे सुस्ती ऐं कम इल्मीअ ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो। तव्हां हिलाल पाकिस्तान या इबरत पढ़ो त ॾिसंदा त उन में उर्दूअ जा तमामु घणा लफ़्ज़ इस्तेमालु थियल नज़र ईंदा। तव्हांजो नौजवान अफ़साना निगार अफ़साननि जे किरदारनि जा जेके नाला लिखे थो से सभु धारिया आहिनि। तव्हां उन्हनि ते ज़ोर रखो ऐं खेनि शर्म ॾियारियो त हू ईअं करण खां पासो कनि। उहो उन्हनि जो ज़ाती फ़ैल आहे, उन्हनि ते का ज़बरदस्ती ज़ोरी कान्हे त हू ईअं कनि। ऐं अदीब उहा शइ शऊरी तरह कोन थो करे बल्कि उहा ग़ैर शऊरी थिए थी। तव्हांखे हक़ीक़त में तमामु घणो कमु करिणो आहे। रेडियो, टीवी ऐं अख़बारुनि जे सुधारे लाइ तवजो, पंहिंजी तालीम, मुल्की ऐं क़ौमी मसइला, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। सवाल: तारीख़ जे हवाले सां महिरबानी करे उहो ॿुधायो त जॾहिं विधारियनि सिंध ते काह कई त हू महकूम थी विया। कॾहिं ईअं कोन थियो त हिननि अॻिराई कंदड़ खे भॼाए कढियो हुजे। अरब आया, मुग़ल आया या अंग्रेज़ आया तन हुकूमत कई, पर अवाम पारां कॾहिं बि रेज़िस्टेंस न थियो। जवाबु: अवाम पारां हमेशह रेज़िस्टेंस थियो आहे। जॾहिं फ़ैरोज़ तुग़लक हमिलो कयो त अवाम हुकूमत खेसि भॼाए कढियो ऐं हू दिल्ली वियो ॿियो लश्कर वठणु। जॾहिं हुन मोट खाधी त खेसि कच्छ जे रिण जे रस्ते जी ख़बर कान हुई। वाट ते खेसि हिकिड़ो वाटाड़ू मिलियो जंहिंखां रस्ते जी पुछा कयाऊं, जंहिं खेसि अहिड़ो रस्तो ॿुधायो जो रिण में सॼो लश्कर तबाह थी वियो। फ़ैरोज़ तुग़लक जॾहिं खांसि पुछियो त तो इहो ईअं छो कयो त हुन वराणियो त मां हूअं त दुश्मन जो लश्कर तबाह न पिए करे सघियुसि, पर मुंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु आहे त तव्हांजे लश्कर खे तबाह करियां। हाणे तव्हां भली मूंखे मारे छॾियो। उहो तारीख़ जो फ़क़ति हिकिड़ो हवालो आहे। हाणे उहो ज़हन हिकु माण्हूअ जो कोन हो बल्कि सॼी क़ौम जो हो जंहिंजी हिन नुमाइंदगी कई। उनखां अलावा जॾहिं मुग़ल अफ़गानिस्तान खां आया तॾहिं हिननि खे सिबीअ वटि सिंध में शिकस्त ॾिनी। दूल दरिया ख़ान जी क़बर ते जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त उन ते लिखियलु आहे कंधार ऐं हरात जे मुग़लनि खे शिकस्त ॾींदड़। तारीख़ लिखे थी त उन जंग में कंधार ऐं हरात जे हर घर में मातम हो, पर जॾहिं मुग़लनि ॿीहर हमिलो कयो आहे तॾहिं दूल दरिया ख़ान शहीद थियो आहे। दूल दरिया ख़ान जे पुटनि मखदूम, बिलावल, सैयद हैदर सनाई ऐं ॿियनि घणनि ई रजिस्ट कयो आहे। मतिलबु त उन वक़्त जे हालतुनि ऐं वसीलनि मुताबिक़ रजिस्ट कयो अथनि। कामयाबी ऐं नाकामी उहा ॿी शइ आहे। बाक़ी ॿाहिरिनि ख़िलाफ़ु नफ़रत हमेशह रही आहे, कॾहिं ख़ामोश तरह त कॾहिं ॿीअ तरह। हर फाते जेको ॿाहिरां आयो आहे सो आख़िर मोटी वियो आहे, को 100 साल खां पोइ त को 50 साल खां पोइ। तंहिंखां पोइ बि जॾहिं असीं पाण में विढ़िया आहियूं तॾहिं ॿिए कंहिं धारीअ खे हिमत या ज़रूरत थी आहे त हू काह करे। अफ़गानिस्तान जे मुग़लनि बि असांजी नाइतफ़ाक़ीअ जो फ़ाइदो वरितो आहे। तोड़े ई नई सियासत जो किसो आहे, तंहिंमें बि असां पाण में विढ़ी हरू भरू पाण ते मुसीबतूं आंदियूं ऐं क़ौम हमेशह घरू फ़साद सबबु तबाह थींदी आहे। या ॿाहिरिनि खे तॾहिं ई ज़रूरत थींदी आहे जॾहिं घर में नाइतफ़ाक़ी हूंदी आहे। सवाल: सिंध जे असलूकी क़ौम कहिड़ी आहे? जवाबु: घणनि मकानी माण्हुनि फ़ैशन तौरु धारियुनि जा नाला या ज़ातियूं रखियूं, मसलन बुखारी या फारूकी वग़ैरह के थोरा वञी रहिया जन उहा ज़रूरत महसूसु न कई या खेनि पंहिंजे क़ौम या मुल्क सां मुहबत आहे। उहे सभु सिंधी आहिनि। ऐं सैयद बाबति तव्हांखे ॿुधायां त सैयद सभु सैयद कोन्हनि, पर लॾ पलाण हमेशह थींदी रही आहे। सवाल: सिंधी नौजवाननि मां के पाण खे राजा ॾाहिर जी औलाद ऐं के मोहम्मद बिन क़ासिम जी औलाद सॾीनि था। उन सिलसिले में तव्हांजी कहिड़ी राय आहे? जवाबु: उहे ॿई ॻाल्हियूं बोगस आहिनि, फज़ूल आहिनि। मोहम्मद बिन क़ासिम सां निस्बत ॾियणु बेवकूफ़ी आहे ऐं राजा ॾाहिर जो औलाद कोठाइण बि का दानिशमंदी कान्हे, उनजी का घुर्ज कान्हे। सवाल: तव्हांजी लाइब्रेरी में अटकल केतिरा किताब हूंदा? जवाबु: मुंहिंजा 23,000 किताबनि जा जुल्द जेके मां इस्लामाबाद यूनिवर्सिटीअ खे विकिरो करे ॾिना, जंहिंजी सार संभाल ॾुखियो कमु हो। उन्हनि खे महफ़ूज़ रखण लाइ सिंध ऐं कराची यूनिवर्सिटीअ खे ॾियण जी कोशिशि कयमि, उन्हनि न वरिता। इस्लामाबाद यूनिवर्सिटी नई पे खुली, हुननि मुंहिंजो सॼो कुतुबखानो ख़रीद कयो, पर जिन किताबनि जी मूंखे घुर्ज आहे से अॼु बि मुंहिंजे कुतुबखाने में मौजूदु आहिनि। सवाल:
अवां अॼुकल्ह छा ते तहक़ीक़ करे रहिया आहियो? जवाबु: मां 2 सालनि खां बीमारीअ सबबु को कमु न कयो आहे। मीर मासूम बखरी मुंहिंजो पोयों किताबु आहे। हींअर बि मुंहिंजे ज़हन में 3-4 शयूं आहिनि जिन ते थोरो थोरो कमु करे रहियो आहियां। उनखे मुकमिल करे सघां या न चई नथो सघां। ऐं न वरी मुंहिंजे घर में को अहिड़ो फ़र्दु बि आहे जंहिंखे उन सां दिलचस्पी हुजे। उहो ई सबबु आहे जो मूं पंहिंजा किताब विकिणी छॾिया। सवालु: सिंधी अदब बाबति तव्हांजी छा राय आहे? जवाबु: मुंहिंजो एॾो दुनिया जा सभु अदब त कोन्हनि, पर जेतिरे क़दुरु पढ़ूं था त मां सम्झां थो त सिंध जो अदीब जेकॾहिं 10-20 साल साॻी रवश ते रहियो त अजीब ज़ख़ीरो पैदा थी पवंदो। ऐं असां वटि हाणे जेके अफ़साने जी सूरत में, नज़म जी सूरत में शयूं आहिनि से तमामु क़ीमती आहिनि। सवालु: सिंधी नौजवान पुराणी सिंधी मौसीक़ी बदिरां पॉप म्यूज़िक ॾांहुं वधीक राग़िब आहे। तव्हांजी उन बारे में छा राय आहे? जवाबु: बुनियादी तरह सां हर क़ौम, हर ज़हन खे पंहिंजूं रिवायतूं ऐं पंहिंजूं घुरिजूं हूंदियूं आहिनि। पॉप म्यूज़िक मां न ॿुधी आहे, पर पॉप म्यूज़िक जंहिं मुल्क में ईजादु थियो आहे सो उन मुल्क जी ज़हनी इंतिशार जी हिकु निशानी आहे। पॉप म्यूज़िक का क्लासिकल म्यूज़िक कान्हे, ईअं जीअं तजरीदी आर्ट पैदा कयो वियो जेको पिणु ज़हनी इंतिशार जो नमूनो आहे। साॻी रीति म्यूज़िक में इहे जेके तजुर्बा कया विया आहिनि से बाक़ी रहंदड़ या दाइमी कोन्हनि। पॉप म्यूज़िक जो लहरो ज़रूरु ईंदो, पर को बामक़सदु कोन्हे ऐं हर ग़ैर फितरी शइ हानिकार साबित थींदी आहे। ऐं सदियुनि खां जेका सकाफ़त या शइ हलंदी थी अचे सो त पंहिंजो विरसो आहे, उनखे छॾणु त ठीकु न आहे। सवालु: अव्हां जी हिन वक़्तु वॾे में वॾी ख़्वाहिश कहिड़ी आहे? जवाबु: ईमानदारीअ सां पुछो त वॾे में वॾी ख़्वाहिश उहा आहे त सिंध जे नौजवाननि खे फ़रहत में ऐं मुतमइन ॾिसणु चाहियां थो। सवालु: सिंध अंदरि जेके इदारा आहिनि हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि, मसलन सिंधी अदबी बोर्ड, सिंधालाजी वग़ैरह, उन्हनि मां अव्हां कंहिंखां मुतासिर आहियो? जवाबु: मां मुतासिर कंहिं मां न आहियां। मुतासिर माण्हू थींदो आहे कम खां। कमु कंहिंजो अचे ई कोन थो, मुतासिर कीअं थिबो? सवालु: से आख़िर में सिंध जे नौजवाननि लाइ को पैगाम? जवाबु: सिंध जे नौजवाननि लाइ तव्हां मूंखां वधीक सम्झो था। अव्हां सां जेका गुफ़्तगू थी आहे तंहिं मां परूड़ पवे थी तव्हांखे पंहिंजे नफ़े ऐं नुक़सान जी ख़बर आहे। हालतुनि मुताबिक़ अव्हांखे फ़ैसिले करण जी ख़बर आहे त छा करणु घुरिजे ऐं कीअं करणु घुरिजे, पर बुनियादी तरह वक़्त जी पाबंदी, मुताले ऐं मक़सद सां, पंहिंजी ज़मीन सां मुहबत, पाण खे ठाहिण ॾांहुं ध्यानु ॾियणु ऐं पाण खे अकेलो सम्झण बिना हिकु वॾी शइ जो जुज़ो सम्झणु ऐं उहो ख़्यालु करणु त तव्हांजे अमल जो नतीजो तव्हां ताईं महदूदु न रहंदो, बल्कि उनजो सॼे समाज ते असरु पवंदो। तंहिं करे तव्हांखे कीअं हलणु घुरिजे, तव्हां ते मुल्क, ज़मीन, क़ौम, क़बीले जा कहिड़ा फ़र्ज़ आहिनि, उन मुताबिक़ हलणु घुरिजे। नौजवान लाइ बेहद ज़रूरी आहे त पढ़े ऐं मुख़्तलिफ़ ज़बानूं सिखे। अॼुकल्ह आलमी बिरादरी एॾी वधी वई आहे जो हिकु ज़ुबान सां कमु कोन थो हले, तंहिं करे आलमी ज़ुबाननि ॾांहुं ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। अंग्रेज़ी, फ्रेंच, जर्मन, अरबी ऐं फ़ारसी ज़रूरु सिखणु घुरिजनि। फ़ारसी ज़ुबान लाइ उन करे वधीक ज़ोर ॾींदुसि त फ़ारसीअ में ज़हनी मवाद या सिंध बाबति तव्हांखे घणो मवाद फ़ारसीअ में मिलंदो। जेकॾहिं अव्हांखे फ़ारसी न ईंदी त ज़हनी तरह सां अव्हां जंहिं इश्क जी तलाश में आहियो उन लाइ तव्हांखे मवाद न मिलंदो, उहो सभु फ़ारसीअ में आहे। इंसानी ख़्याल जी नज़ाकत तव्हांखे फ़ारसीअ में मिलंदी। अव्हांखे शौक़ जे लिहाज़ खां बि का ज़ुबान सिखणु घुरिजे, उहा निहायत ज़रूरी आहे। ऐं किताब पढ़ो।